बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग द फ्रंट पेज। आऊँ हैं लैला निसार मुसागत स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर साफ़ी जी जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब सब खां पहिरीं ख़बर असीं पंहिंजे प्रोग्राम में इहा शामिल कंदासीं त भारत जेको आहे हमेशह जीअं मुसलमाननि ख़िलाफ़ नफ़रत अंगेज़ी पखेड़े रहियो आहे ऐं हिन बार बि जेको आहे हुननि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में गुस्ताख़ीअ वारा बयान ॾेई करे समूरी दुनिया जे मुसलमाननि जा दिलनि खे जेको आहे आज़ारे छॾियो आहे, झिंझोड़े छॾियो आहे, जंहिंजे नतीजे पाकिस्तान में शदीद एहतजाज थी रहियो आहे। उन सां गॾोगॾु सऊदी अरब, कुवैत ऐं बहरीन जहिड़े मुल्कनि में बाइकॉट इंडिया जहिड़ियूं मुहिमूं जेके आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि। जमाली साहब, आख़िर भारत जेको आहे इन शइ में एतिरो अॻिते छो रहे पियो? हिकु सियासी पार्टी जी त हिकु रिस्पॉन्सिबिलिटी अञा वधी वेंदी आहे त हू सोची सम्झी बयान ॾे, पर कंहिंजे मज़हब जे हवाले सां ऐं उन्हनि जी एतिरी उन्हनि जे सेंटिमेंट्स खे हर्ट करण में हमेशह भारत अॻियां अॻियां छो रहंदो आहे? ॾिसो, भारत जो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त ज़ाहिर आहे हू जेके मुसलमान आहिनि उन्हनि खां हमेशह ख़ौफ़ज़दा रहंदो आहे ऐं वक़्तनि फ़वक़्तनि जॾहिं तव्हां ॾिसो त भारत ॾाढी कोशिशि कंदो आहे त हू पाण खे सेकुलर जे तौर ते ज़ाहिर करे ऐं दुनिया खे पंहिंजी फिल्म इंडस्ट्री जे ज़रिए उहो पैगाम ॾींदो आहे त हू तमामु घणा लिबरल्स आहिनि ऐं उते कंहिं क़िस्म जी इंसानी हुकूक जी ख़िलाफ़ वर्ज़ी न थींदी आहे। पर बदकिस्मत इहा आहे जो उन्हनि जी जेको पिक्चर जेकी पेश करण जी उहो कोशिशि कंदा आहिनि उन में हाणे हू क्लियर कट दुनिया में वाक़ा थी विया आहिनि। जेकॾहिं तव्हां गुज़िरियल कुझु सालनि खां जॾहिं खां ख़ासि तौर ते नरेंद्र मोदी जी हुकूमत आई आहे त तव्हां ॾिसो हिकु तरफ़ मुसलमाननि ते बेइंतिहा ज़ुल्म थी रहियो, सिखनि जे लाइ वॾो मसइलो थी वियो, उते आबादगारनि जे लाइ वॾो मसइलो थी वियो ऐं मुसलमाननि ते जा क़त्लेआम ऐं रोज़ टॉर्चर तव्हां उनजी ज़हनियत ॾिसो त हिन दफ़े वरी हुननि असांजे प्यारे पैगम्बर जे बारे में लूज़ टॉक कई आहे त मां उनजी इन अमल जी चवंदा आहिनि त इहो अहिड़ो क़ाबिल मज़म्मत अमल आहे जो जेको बर्दाश्त खां जेको आहे उहो ॿाहिरि हूंदो आहे। ऐं भारत खे असां इहो पैगाम ॾींदासीं त हू पंहिंजी हैसियत खां वॾी ॻाल्हि न कनि। उन्हनि जा पार्लियामेंटेरियन सियासत भले कनि, असांखे सियासत में को मसइलो कान्हे, पंहिंजे मज़हब जी भले ॻाल्हि कनि, उन में बि असांखे को मसइलो नाहे। असांजे इस्लाम में त वाज़े आहे त तव्हां कंहिंजे मज़हब खे जेको आहे कंहिंजे बारे में त उहो हिकिड़ो पस्त ज़हन जा माण्हू आहिनि, हिकिड़ा जेको आहे उहो ज़हनी मफ़लूज थी चुका आहिनि ऐं हू मुसलमाननि खां ऐं ख़ासि तौर ते वरी पाकिस्तान खां एतिरो ख़ौफ़ज़दा रहंदा आहिनि जो हर दफ़े तव्हां ॾिसो त हू कंहिं न कंहिं शइ खे टारगेट बणाईंदा आहिनि। छो जो हुननि जी जेकी पंहिंजी हिंदूअज़म आहे, जेको लिबरलिज़म हू दुनिया खे ॾेखारणु चाहिनि पिया, हिन दफ़े हू हमेशह लाइ उन में नाकाम थी विया आहिनि ऐं तव्हां ॾिसो UN में बि उनजे ख़िलाफ़ु जेको आहे आवाज़ु बुलंद थी, दुनिया जा जेके कंट्रीज़ ॿिया हुया उन्हनि में उनजे ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद थी, OIC जी मीटिंग थी उन में उनजे ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद थी, बरतानिया अमरीका में बि उनजे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा थिया आहिनि। इहो मसइलो रुगो मुसलमान रुगो सऊदी अरब या अरब कंट्री या पाकिस्तान में त न आहिनि न, मुसलमान ज़ाहिर आहे सॼी दुनिया में आहिनि। सॼी दुनिया में जेके मुसलमान आहिनि उन्हनि ज़ाहिर आहे उन्हनि जा जेके जज़्बात इन्हनि मशरू कया आहिनि, मां सम्झां थो त इन्हनि खे इन पंहिंजी आख़िरत त उअं ई उन्हनि जी कारी आहे, उन में त को शक जी गुंजाइश कान्हे। पर इन क़िस्म जे माण्हुनि जो जेकॾहिं तव्हां ॾिसो जेके बि शाते में रसूल रहिया आहिनि, अलाह साईं उन्हनि खे हिन दुनिया में बि रुसवा कयो आहे ऐं आख़िरत में त ज़ाहिर आहे उहो रुसवा थींदा। यानी मूंखे लॻे थो त भारत जे जेके पॉलिटिशियन्स आहिनि, जेके ख़ासि तौर ते हिंदू नज़रिए जा पूॼा कंदा आहिनि, मां सम्झां थो त उन्हनि खे इन जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणु घुरिजे ऐं उन्हनि खे जेको आहे मैदान में अचणु घुरिजे त हुन इन क़िस्म जा अल्फाज़ कीअं ॻाल्हाया। जेकॾहिं हिंदू बिरादरी उतां जी इंडिया जी, छो जो पाकिस्तान जी हिंदू बिरादरी त उनजी मज़म्मत कई आहे, पर इंडिया जी जेकॾहिं हिंदू बिरादरी ऐं जेके पंहिंजो पाण खे उते लिबरल सम्झी रहिया आहिनि, जेकॾहिं उन्हनि इन मामले ते ख़ामोशी इख़्तियार कई त मां सम्झां थो उहो इन ॾोह में उन्हनि जा बराबरि जा शरीक हूंदा। ऐं असां त मुसलमान आहियूं, जहाद असांजे ईमान जो हिसो हूंदो आहे, शहादत खे त असां पंहिंजे लाइ फ़ख़्रिया दुआ घुरंदा आहियूं त असांखे अलाह साईं शहादत जो रुतबो अता फ़रमाए। त हिननि खे छो जो इन्हनि जी सम्झ कान्हे, हिननि खे चवंदा आहिनि त अलाह साईं जेको आहे हिननि जी अखियुनि ते पटियूं विझी छॾियूं आहिनि। त हाणे ही पंहिंजे वस जे मुताबिक़ जेकी ग़लीज़ ज़बान इस्तेमालु करे सघनि था उहे करे रहिया आहिनि,
पर इंशाल्लाह हिन दफ़े जेकी न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया में जेके मुस्लमाननि हिन ते आवाज़ु उथारियो आहे त यकीनन जेको हिन जो इहो मकरू चेहरो भारत जो आहे हुन जे पॉलिटिशियन जो उहो बि हाणे सॼी दुनिया जे अवाम जे साम्हूं जेको आहे नज़र अची वियो आहे। पर जमाली साहब असीं ॾिसूं त इहा जेकी नफ़रत अंगेज़ी आहे भारत पारां ख़ासि करे जेके उते पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जे तरफ़ां अचे पई। न त हूअं ॾिसूं तव्हांजा बि यकीनन काफ़ी हिंदू दोस्त हूंदा, मुंहिंजा बि काफ़ी हिंदू फ्रेंड्स आहिनि, त उते त असां इहा शइ जेको आहे काफ़ी घटि ॾिसंदा आहियूं, पाण हिक ॿिए सां सही उथंदा वेहंदा आहियूं। त इहो जेके सियासी पार्टीज़ आहिनि आख़िर इहे एतिरी नफ़रत अंगेज़ी वारा बयान ऐं एतिरी नफ़रत अंगेज़ी मुसलमाननि ख़िलाफ़ु जेका छो पखड़नि पई? ॾिसो नरेंद्र मोदी जॾहिं खां कामयाबु थियो आहे त हू हिकिड़ो हिंदू अज़म ते कामयाबु थियो आहे ऐं पहिरियों जॾहिं भारत में लिबरलिज़म हूंदो हो त उनजो ख़ात्मो ई करे ऐं ही हिंदुआत जेके असां चवंदा आहियूं उनखे फ़रोग़ ॾियण लाइ आयो ऐं हिंदू जेके बि भारत में हुया उनखे ज़ाहिर कामयाबु कयो। त हाणे उन्हनि जी सोच ई जेको आहे उहा शिदत पसंदी वारी आहे, मज़हब जे दरमियान नफ़रत पैदा करण जी आहे। जेके तव्हां आम माण्हुनि जी ॻाल्हि था कयो, यकीनन जीअं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां ॾिसो पाकिस्तान मां त सम्झां थो दुनिया जे कई मुल्कनि खां पाकिस्तान जे बारे में माण्हू घणो ॻाल्हाईंदा आहिनि, पर जेकॾहिं पाकिस्तान में तव्हां ॾिसो त कंहिं बि मज़हब जे बारे में तव्हांखे कॾहिं बि एक्सट्रीम ते को क़दम खणंदे न ॾिठो वेंदो। जेकॾहिं कुझु हल्का कोशिशि बि कंदा आहिनि त असांजा हुकुमरान जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कंदा आहिनि। हाणे बदकिस्मती सां भारत में जॾहिं इन क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि या डेनमार्क में थींदा आहिनि या ॿियनि जॻह ते थींदा आहिनि त उन्हनि मुल्कनि में छो जो इमीडिएटली एक्शन नथो थिए त उन करे ऐं ॿियो वरी हिननि जो जेको पंहिंजो नज़रियो आहे त ज़ाहिर आहे ॾिसो हू पंहिंजे नज़रिए जे मुताबिक़ त उन्हनि खे इहो ख़बर आहे त हू छा करे रहिया आहिनि ऐं पंहिंजी पब्लिक खे मोटिवेशन करण जे लाइ उहे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। जॾहिं त सियासत खे सियासी अंदाज़ में करणु घुरिजे, सियासत में कॾहिं बि मज़हब खे दाख़िल न करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते वरी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में जुमिला ॻाल्हाइणु त मां सम्झां थो उन्हनि खे उन्हनि जी अखियुनि ते ऐं कननि ते अहिड़ी क़िस्म जा पर्दा आहिनि जो हू सम्झी नथा सघनि त हू इहे कहिड़ा कंहिंजी कहिड़ी शख़्सियत जेकी रहमतुल आलमीन आहे, जेकी मुस्लमाननि जे लाइ न आहे, सॼी दुनिया जे लाइ रहमतुल आलमीन आहे। उन में त सॼियूं क़ौमूं अची वियूं, हर तबिको हर फ़िरक़ो अची वियो, त ज़ाहिर उहो रहमतुल आलमीन आहे ऐं उन जे बारे में इन क़िस्म जी जुमिला ॻाल्हाइणु असां सवाइ उनजी मज़म्मत करण जे ऐं उनजे ज़हनी पस्तगी जी खां सवाइ उनखे छा था करार ॾेई सघूं। बिल्कुलु सही आहे। इन्हनि गुस्ताखी वारे बयाननि जी जेको आहे वज़ीर आज़म पाकिस्तान, सदर पाकिस्तान ऐं ISPR बि जेको आहे सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। इनफैक्ट ISPR बि इहो ई चयो त हीअ नफ़रत अंगेज़ी सिधी साईं पखेड़ण वारी ॻाल्हि कई आहे भारत। सो बहरहाल भारत खे इन्हनि बयाननि खां गुरेज़ करणु खपे ऐं सख़्तु एक्शन जेको आहे वरितो वञे इन्हनि बयाननि ख़िलाफ़ु, त जीअं सुभाणे के ॿिए जे मज़हब ते उन्हनि खे जेको आहे ईअं टॉर्चर न कयो वञे। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था, सियासी हवाले सां गुफ़्तगू कयूं था, तव्हां खां कुझु ख़बरूं बि वठंदासीं। ऑडियो लीक्स जो जेको मामिलो आहे उहो ज़ोरो शोर सां शुरू थी वियो आहे। कुझु ॾींहं अॻु में जॾहिं नून लीग हुकूमत में न हुई ऐं PTI हुई त उन दौर बि असीं ऑडियो लीक्स वारो मामिलो ॾिठो हुयोसीं, पर ऑडियो लीक्स वारो मामिलो डिस्कस करण खां अॻु में जेको आहे मलिक रियाज़ साहब जेके प्रॉपर्टी टाइकून सॾिया वञनि था उन्हनि जूं जेके ऑडियो लीक्स आहिनि, इहो डिस्कस करण खां अॻु में हिकु ॿी ख़बर डिस्कस करणी आहे जंहिंमें असल ख़बर ई दरअसल उहा आहे त हीअ जेको ॻाटे टोड़ महांगाई या जंहिंखे असीं मज़ेदार लफ़्ज़नि में चवंदा आहियूं चेल चिबी करण वारी महांगाई बरक़रार आहे हिन वक़्तु ताईं, ऐं हिकु हफ़्ते में पेट्रोल जो बम जेको आहे 2 दफ़ा किराए वियो। जमाली साहब हुकूमत कहिड़ी हुजे, पेट्रोल जो बम त बम ई हूंदो आहे न। सो उनखे असीं सही फ़ैसिलो करे वठूं या जेको आहे पोइ हुकूमत ते हणूं, छो त फ़िलहालु जेका शइ असांखे नज़र अचे थी उहा इहा आहे त आवाम जेको आहे ॾाढो परेशान लॻो पियो आहे। जेके बि इहे शॉर्ट्स ठाहे न्यूज़ चैनल्स ते हलनि थियूं, आवाम बाक़ाइदा तौर ते जमाली साहब रोई रहियो आहे। ॾिसो हिन में को शक न आहे 209 ते वञी करे पेट्रोल पहुची चुको आहे, बिजली वधी चुकी आहे, गैस वधी चुकी आहे। पेट्रोल जे महांगे थियण सां जेके आम अशिया खुर्दोश जेके असां चवंदा आहियूं, खाइण पीअण जूं शयूं, यकीनन उन्हनि जी क़ीमतूं बि तमामु हाई थी वेंदियूं आहिनि। हाणे असां इल्ज़ाम त ख़ैर न लॻाइणु चाहियूं, छो जो ज़ाहिर आहे जेकी हुकूमत हूंदी आहे असां उन ॾे आङुर खणंदा आहियूं, उन खां ई सवाल कंदा आहियूं। ज़ाहिर आहे जेको सीट ते वेठो आहे हुकुमरान आहे, असांखे उनखे ई पुछणु घुरिजे। पर बदकिस्मती सां जेको असां एग्रीमेंट ॾिठो आहे, जेको IMF सां इमरान ख़ान जी हिदायत ते शौकत तरीन कयो आहे, हाणे ॾिसो हीअ यूटर्न जा त उहे बि मास्टर आहिनि, पर IMF सां या दुनिया जेके ॿिनि मुल्कनि सां जॾहिं कंहिं बि क़िस्म जा एग्रीमेंट था कया वञनि, चाहे उहे सही हुजनि या ग़लति हुजनि, पर उन्हनि खे ऑनर करिणो पवंदो आहे।
जेकॾहिं तव्हां उन्हनि खे ऑनर न कंदा त तव्हां वटि रस्तो कान्हे, तव्हां डिफॉल्ट बि थी सघो था, तव्हांजी ग्रांट्स इमदाद जेकी दुनिया में ईंदी आहे उहा बि बंदि थी वेंदी ऐं तव्हांजा जेके एसेट्स हूंदा उहे बि ज़ब्त थी सघनि था। पर इहा शइ नून लीग जी नॉलेज में उन टाइम में हुई न, ॾिसो नॉलेज में अदम एतमाद आणनि पिया। नॉलेज में हूंदी या न हूंदी मूंखे इहा ख़बर न आहे, छो जो एग्रीमेंट हींअर 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु में मंज़र आम ते आयो आहे। पर सवाल इहो आहे त ही एग्रीमेंट जेके न उहे उन वक़्त जा जेकॾहिं तव्हां फवाद चौधरी, शेख रशीद, शहबाज़ गिल, ख़ुदि इमरान ख़ान इन्हनि जा जेकॾहिं बयानु पढ़ो त इहो माहौल पाण ई ठाहे रहिया हुआ, छो जो हिन एग्रीमेंट करे आया त हीअ ॿुधाइनि पिया, तव्हांखे यादि हूंदो ॿुधाईंदा त दुनिया जे फलाणे मुल्कनि खां अञा ताईं पाकिस्तान में सस्तो शयूं अवेलेबल आहिनि ऐं फलाणे दुनिया जे मुल्कनि में जेको आहे अञा जेको आहे तेल जी क़ीमत हेतिरी आहे, हिते हेतिरी आहे, मां इन ई क़िस्म जी जस्टिफिकेशन ॾींदा हुआ न। बदकिस्मती सां मां सिर्फ़ु इहो पियो चवणु चाहियां त जेके ही एग्रीमेंट इंटरनेशनल सतह ते थींदा आहिनि, चाहे उहा कहिड़ी बि हुकूमत करे, उन खां तव्हां बैक नथा थी सघो। ऐं ॾिसो इहो केतिरी वॾो हिन धोखो कयो आहे ऐं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी खां इनहराफ़ कयो आहे त तव्हां हिकिड़ो एग्रीमेंट करे उन खां पोइ वरी उहे पैसा, छो जो तव्हांखे ख़बर ई त अदम एतमाद जी तहरीक अची वई आहे त तव्हां ऐलान करे छॾियो त असां पेट्रोल जी प्राइस न वधाईंदासीं। हाणे मसइलो इहो ई आहे त हिन हुक्मराननि भी ज़िम्मेदार आहिनि, मां इहो न चवंदुसि त इहे हुक्मरान ज़िम्मेदार न आहिनि, त जॾहिं तव्हांखे हुकूमत मिले थी त पोइ तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां पंहिंजी हिकमत अमली ऐं पंहिंजियूं पॉलिसियूं अहिड़ियूं ठाहियो त जंहिंमें आम माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। हाणे ॾिसो तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इमरान ख़ान जी बि हुकूमत हुई त असां पंहिंजे प्रोग्रामनि में आवाम खे इहो चई रहंदा हुआसीं त असां तव्हांखे इन क़िस्म जी काई ख़ुशख़बरी नथा ॿुधाए सघूं त हिन मुल्क में महांगाई जेकी बि हुकूमत ईंदी इहा महांगाई हाणे वधंदी रहंदी, घटि थियण जो को चांस न आहे। सिर्फ़ु तरीक़ेकार जेको आहे तव्हांखे तब्दील करिणो पवंदो, तव्हांखे पंहिंजी ज़रात ते जेको आहे ध्यानु ॾियणो पवंदो त जीअं तव्हांजूं फसलूं एतिरी इंक्रीज़ थी वञनि ऐं उहे बम्पर क्रॉप्स आहिनि जो इहे रेट, छो जो ॾिसो रेट जेको तलब ऐं रसद जे करे जेको आहे हेठि मथे थींदो आहे, त जेकॾहिं तव्हां वटि तमामु घणी रसद मौजूदु आहे त पोइ उनजी तलब में ज़ाहिर घटिताई थींदी ऐं पोइ क़ीमतूं बाआसानी हेठि ईंदियूं आहिनि। इन खां सवाइ खाइण पीअण जी शयुनि में तव्हां वटि को ऑप्शन कान्हे, छो जो जेकॾहिं तव्हांजी फसल बि घटि थी थिए ऐं इहो तव्हां वरी ॿाहिरां था घुरायो त हीअ क़ीमत अञा वधी वेंदी। असां त इंटरनेशनल इन्वेस्टमेंट्स जी बि कुझु ॻाल्हि कनि था त जेकॾहिं बैन अल-अक़वामी माहिर अची करे सनअतकार जेके आहिनि उहा सीड़पकारी कनि था पाकिस्तान में, उन सां बि जेको आहे काफ़ी शयूं अपलिफ्ट थी सघनि थियूं। इन में को शक न आहे त हुकूमत वटि 2 ऑप्शन्स आहिनि। हिकु त जीअं असां चयो त एग्रीकल्चर ते हिननि खे तवजो ॾियणी आहे, तमामु हारियुनि खे, आबादगारनि खे, ज़मींदारनि खे सहूलियतूं ॾियणियूं पवंदियूं त हू पंहिंजी एग्रीकल्चर ते तवजो ॾियनि त जीअं फसलूं बम्पर क्रॉप्स आहिनि। सेकेंड ऑप्शन इहो ई आहे इंडस्ट्री जो त जेकॾहिं हींअर जेके मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स आहिनि असां ॿाहिरां घुराए रहिया आहियूं ऐं उहे जेके प्रोडक्ट्स जा जेकॾहिं त असां फैक्ट्रियूं लॻाइण में कामयाबु थी वञूं उन मुल्कनि खे, ख़ासि तौर ते ॾिसो हाणे दुनिया जी हर शइ चाइना में ठही रही आहे ऐं चाइना तमामु घणो इंट्रस्टेड बि आहे पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करण में। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो हूंदो त हिननि धाबे जी इंडस्ट्रियल ज़ोन जो बि ऐलान कयो हो, पर असां वटि बदकिस्मती आहे त हर प्रोसीजर थोरो स्लो आहे। असांखे फास्ट ट्रैक ते कमु करिणो पवंदो हुकूमत खे, छो जो रोज़ बरोज़ हालात ख़राबु थींदा मुआशी एतबार सां। असांखे हुन मईशत खे स्टेबल करण लाइ फास्ट ट्रैक ते कमु करिणो पवंदो। जेके सहूलियतकार जीअं हाणे मां तव्हांखे ओमान जी मिसाल ॾियां, मां हीअं जस्ट उतां वापसि आयो आहियां। हाणे ओमान हालांकि तमामु रिच हिकिड़ो मुल्क आहे जंहिंजी करंसी जेको आहे 515 रुपया आहे पाकिस्तान जे मुक़ाबले में, यानी उन्हनि जा असांजा जेके आहिनि 515 रुपया, बल्कि हाणे शायदि 25 रुपया आहिनि ऐं पाकिस्तान जा 515 रुपया, हुननि जो 1 रुपयो। अच्छा, हाणे तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त उन जहिड़े मुल्क में हू सनअतकारनि खे छा फैसिलिटी ॾेई रहिया आहिनि। जेको मुंहिंजो फोकस आहे त उहो चवंदा ज़मीन असां तव्हांखे फ्री ॾींदासीं, 1 विंडो ऑपरेशन ॾींदासीं, यानी तव्हांखे तमामु बुनियादी फैसिलिटीज़ बि असां प्रोवाइड कंदासीं, तव्हां अची रुॻो हिते इंडस्ट्री लॻाए। त हाणे इहे हूंदा आहिनि इंसेंटिव्स। तव्हां जॾहिं सनअतकारनि खे इंसेंटिव्स ॾींदा आहियो, उन्हनि खे फैसिलिटेशन ॾींदा आहियो ऐं उन में कंहिं क़िस्म जी रुकावटूं पैदा न थींदियूं। हिते मुसीबत असांजे मुल्क में सिस्टम में अहिड़ा ठहियल आहिनि जो कंहिं बि हिकिड़ी शइ जो 1 विंडो ऑपरेशन सिस्टम कान्हे हिते। हर इदारे जूं अलॻि एनओसियूं आहिनि, अलॻि हिकिड़ा तरीक़ेकार आहिनि। दुनिया में जेको आहे तव्हां नेट ते हू हर शइ जी अप्रूवल्स ॾींदा आहिनि ऐं कंदा आहिनि। हाणे इन मां तव्हांजी करप्शन बि ख़तमु थी सघे थी जेकॾहिं तव्हां 1 विंडो ऑपरेशन करे छॾियो। ऐं जेको इन्वेस्टर हूंदो जॾहिं उनखे सहूलियत मिलंदी ऐं उनखे तव्हां फैसिलिटीज़ प्रोवाइड कंदा
त उहो हर क़िस्म जी इन्वेस्टमेंट करण लाइ तयारु आहे। पाकिस्तान 22 खां 25 करोड़ जी आबादी जो मुल्क आहे। पाकिस्तान को नंढो मुल्क न आहे। पाकिस्तान ओमान जी छा पंहिंजी उन्हनि जी पॉपुलेशन 20-25 लख आहे, ॿाहिरि जा मिलाए करे उहो 60-70 लख जी टोटल जेका उन्हनि जी आबादी आहे, उन्हनि जी सल्तनत मां सम्झां थो तमामु वॾी आहे। पर हू इन्वेस्टमेंट पर्पज़ जे लाइ, फॉरेन इन्वेस्टमेंट पर्पज़ जे लाइ माण्हुनि खे इनवाइट करे रहिया आहियूं ऐं ज़मीन ऐं फैसिलिटीज़ फ्री ऑफ कास्ट ॾेई रहिया आहियूं। त हाणे इहे हूंदा आहिनि हुकुमरान जेके पंहिंजे मुल्क खे तरक़ी ॾियारण जे लाइ प्लान ठाहींदा आहिनि। बदकिस्मती सां असांजे पाकिस्तान जे हुकुमराननि खे दुनिया मां माण्हू अप्रोच कंदा आहिनि, छो जो ज़ाहिर आबादी असांजी तमामु घणी आहे, मार्केट आहे पूरी, त अप्रोच कंदा आहिनि त असां हिते बसियूं बि फ्री में हलाइण लाइ तयारु आहियूं, हिते असां प्रोजेक्ट बि फ्री में करण लाइ तयारु आहियूं, BOT सिस्टम ते करण लाइ तयारु आहियूं। पर टेक्निकल प्रॉब्लम्स जे करे ऐं कुझु पंहिंजे पर्सनल इंट्रस्ट जे करे जेको आहे असां उन सनअतकारनि खे एतिरी फ़ोकियत न ॾींदा आहियूं। जेकॾहिं मां अॼु बि दावे सां चवां थो, छो जो दुनिया जे कई मुल्कनि में विज़िट खां पोइ कई जेके उतां जा बाअसर बिज़नेसमैन हूंदा आहिनि, छो जो जॾहिं असां टर्की वेंदा या जंहिं बि मुल्क में असां वेंदा आहियूं त यकीनन उतां जी जेको बिज़नेसमैन तबिको हूंदो आहे उन्हनि सां असांजो हिकिड़ो शेड्यूल मीटिंग ज़रूरु हूंदी आहे, जंहिंमें हू ख़्वाहिश जो इज़हार कंदा आहिनि त असां पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करणु था चाहियूं। पर पाकिस्तान जे प्रॉब्लम जे करे हुननि खे जेके कंसर्न हूंदा आहिनि, ॿिनि खां टिनि शयुनि जा हूंदा आहिनि। नंबर 1 हूंदो आहे लॉ एंड ऑर्डर। त असां जॾहिं उते इन्वेस्टमेंट कयूं त असांजूं ज़िंदगियूं त महफ़ूज़ हूंदियूं, छो जो पाकिस्तान जे बारे में पोर्ट्रेट जेको आहे एतिरो करे वियो आहे त ख़ुदा न ख़ास्ता हिते को ख़बर न छा थींदो आहे। त लॉ एंड ऑर्डर ऐं वन विंडो ऑपरेशन जीअं असां चयोसीं त फैसिलिटेशन, छो जो हू हिते जॾहिं अची रहंदा आहिनि मुख़्तलिफ़ होटलुनि में, हितां जे जेके बि रिजीम आहे उन सां मुलाक़ातूं कंदा आहिनि, पर उहे एतिरियूं तवील थी वेंदियूं आहिनि जो पोइ हू पंहिंजो टाइम ज़ाया न कंदा आहिनि ऐं वरी कंहिं ॿिए मुल्क हली वेंदा आहिनि। जीअं तव्हांखे जे साम्हूं दुबई जी मिसाल आहे, दुबई में जेकी इन्वेस्टमेंट आहे 90% जेको आहे उहो ॿाहिरि जी आहे। हाणे उहे छो माण्हू उते आहिनि, छो उन्हनि फ्री पोर्ट कयो, वरी हुननि सहूलियतूं ॾिनियूं हिकु अम्ब्रेला तले, यानी वन विंडो ऑपरेशन जेके असां चवंदा आहियूं। त तव्हां हिकिड़ी जेका बि इंडस्ट्री लॻायो था, हिकिड़ी मेल ते तव्हां जॾहिं कंदा त उन ई मेल ते हर मामले जी ऑटोमेटिक NOC तव्हां वटि मेल जे थ्रू ई दस्तियाब थी वेंदी। त प्रोसीजर उते जेके आसान आहिनि ऐं उतां जे माण्हू छो जो पंहिंजे मुल्क सां सचा मसला जेको आहे वज़ीर आज़म साहब बि नज़र हेठि रखी करे जेको आहे ग्रैंड डायलॉग जो ऐलान कयो आहे। त ग्रैंड डायलॉग में मतिलबु इहो ई आहे त जेके ऑपोज़िशन में पार्टीज़ आहिनि उहे बि अची करे उन्हनि सां वेहनि ऐं हिन जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जा जेके वॾे में वॾा मुख़ालिफ़ धुर असीं चऊं, इमरान ख़ान साहब खे बि हू एड्रेस करे चवनि था त हू बि अची करे वेहनि हिन ग्रैंड डायलॉग में। तव्हांखे यादि हूंदो त इहा सभिनी खां अॻु में सजेशन जेको आहे असेंबली जे फ्लोर ते पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ॾिनी हुई ऐं ऑफर कई हुई। मां चवां थो इमरान ख़ान जो को माण्हू न नून लीग रद्द न पई करे सघे, उहो त कमु हुयो हुकूमत जो न। ॾिसो सजेशन अपोज़िशन सुठियूं ॾींदी आहे हमेशह जॾहिं बि हूंदी आहे। जीअं हाणे इमरान ख़ान ॾाढियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे, पर जॾहिं हुकूमत में हो त चवंदो महांगाई मजबूरी आहे, दुनिया में हेतिरी महांगाई आहे, पाकिस्तान सस्तो आहे, पर हाणे वरी हुनखे 60 रुपए तकलीफ़ थो थिए जेकी हू पाण एग्रीमेंट करे वियो। त हुकूमत में जॾहिं माण्हू हूंदो आहे त हुनजो पॉइंट ऑफ व्यू डिफरेंट हूंदो आहे ऐं जॾहिं वरी अपोज़िशन में ईंदो आहे त उहो वरी उनखे क़ौम जी ऐं मुल्क जी वरी ख़िदमत जो अहसासु थियणु शुरू थी वेंदो आहे। असां चऊं था त डायलॉग्स हर सतह ते थियणु घुरिजनि, हर पार्टी सां थियणु घुरिजनि। वजह हुनजी इहा ई आहे त जेकॾहिं तव्हां सभु जेके बि ॾिसो पॉलिटिशियन जो मुल्क जी मईशत आहे त असां सभु आहियूं। जेकॾहिं मुल्क जी मईशत अञा डाउन थींदी त हीअ लॉस सिर्फ़ु आम माण्हू खे न आहे, इहे जेके पॉलिटिशियन हींअर हुकूमत करे रहिया आहिनि हिन सभिनी खे बि त नुक़सानु आहे न। त असांजी प्रायोरिटी इहा हुजणु घुरिजे त असां इकोनॉमी ते कंप्रोमाइज़ न कयूं, सियासत कंदा रहूं, जंहिंखे जेकी करणी आहे, जंहिंजो जेको नज़रियो आहे सियासत करे, आइन जे मुताबिक़ हुनखे आज़ादी आहे सियासत करे। पर जॾहिं इकोनॉमी जी ॻाल्हि अचे, मुल्क जी सलामती जी ॻाल्हि अचे, उते एटलीस्ट सभिनी खे हिकु टेबल ते हुजणु घुरिजे ऐं वन एजेंडा हुजे त हाणे इकोनॉमी खे बहितर करण लाइ कहिड़ा कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। तमामु अपोज़िशन जमातनि खे उनखे सपोर्ट करणु घुरिजे त हिन उपाउ वठण सां असांजी मुल्क जी इकोनॉमी में ई बहितरी ईंदी। फॉरेन पीटीआई जो रिस्पॉन्स अची वियो त हुननि जेको आहे रद्द करे छॾियो। शाह महमूद कुरैशी साहब जेको आहे जॾहिं हुननि जी कोर कमेटी जो इजलास हुयो, हुन खां फौरन बाद मीडिया टॉक थी, हुननि चयो त असीं डायलॉग बि तॾहिं कयूं जॾहिं अॻी पार्टीअ वटि जेको आहे मैंडेट हुजे। सो मैंडेट त आहे, पार्लियामेंट जे थ्रू हिकिड़ी पार्टी आई आहे, पहिरियों इहे ई तादी जमातूं हुयूं जिन इमरान ख़ान खे कामयाबु कयो, हाणे इहे ई तादू जमातूं आहिनि जिन शहबाज़ शरीफ़ खे कामयाबु कयो। हो बि आवाम खां मुंतख़िब थी आया आहिनि, ही बि आवाम खां मुंतख़िब थी आया आहिनि। हाणे इहा आहे पॉइंट स्कोरिंग। ठीकु आहे, हिन वक़्तु हुकूमत मौजूदु आहे, हाणे हिन हुकूमत खे पॉलिसी ठाहिणियूं आहिनि, हिन हुकूमत सां ई तव्हांखे ॻाल्हाइणु घुरिजे।
जॾहिं तव्हां हुयो पोइ तव्हां पाण ॻाल्हायो आहे, छो जो उन वक़्तु तव्हांजी वर्जन इहो हूंदो त असां कंहिंसां न ॻाल्हाईंदासीं, हे सभु चोर आहिनि, डाकू आहिनि, धाड़ेल आहिनि, फलाणा मसइलो इहो आहे न त हू PTI जी हमेशह जॾहिं खां ख़ासि तौर ते हिननि जी हुकूमत वई आहे हुननि जो वस नथो हले त हीअ पाकिस्तान खे कीअं डिस्टेबलाइज़ कनि, हुननि जो इहो वस नथो हले त हिन मुल्क में कीअं अनारकी फैलिजे, हिननि जो वस नथो हले त जीअं माण्हू रोडनि ते अची करे हिक ॿिए खे कुटणु शुरू करे छॾनि ऐं श्रीलंका जहिड़ी सूरत पाकिस्तान में क्रिएट थिए। पर मां सम्झां थो सॼी पाकिस्तानी क़ौम खे असांखे ख़राज तहसीन पेश करणु घुरिजे त हिन जी बार बार जे हिन क़िस्म जी अपीलनि जे ऐं माण्हुनि में हिकिड़ी ग़लति फ़हमी पैदा करे कूड़ ॻाल्हाए उन जी बुनियाद ते ही पाकिस्तान में इंतिशार पिया फैलाइण अॼु बि असां चऊं था त हिन वक़्तु मुल्क में सियासत खां वधीक इकोनॉमी ते तवजह ॾियण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान में जेको आम माण्हू आहे यकीनन उहो तमामु घणो पिसजी वियो आहे, पेट्रोल जी यकीनन क़ीमत एतिरी आहे जो चङा भला माण्हू बि जेको आहे उहो अफोर्ड करण खां घबराए रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां वरी बिजली जी क़ीमत वधी रही आहे, अहिड़े तरीक़े सां इन नतीजे में गवर्नमेंट एम्प्लॉइज़ जा जेके अलाउंसेस कुझु ख़तम किया विया आहिनि ऐं ॿियो जेको एलीट तबके जी वज़ीर आज़म साहब ॻाल्हि कनि था त उन्हनि खे जेको आहे कुझु सेक्रीफाइसिस कुर्बानियूं ॾियणियूं पवनि ऐं आवाम बि पाण चवे पई त जेको एलीट तबको आहे एतिरे प्रोटोकॉल सां आए ॾींहुं जेको आहे रोडनि ते असांखे नज़र ईंदो आहे त उन ते बि जेको आहे थोरो घणो कंट्रोल थियणु खपे न। असां त ज़ाहिर सजेशन ॾेई सघूं था हुकूमत खे, वज़ीर आहिनि, मुशीर आहिनि, स्पेशल असिस्टेंट आहिनि या कामूरा आहिनि, इन्हनि सभिनी जो जेतिरो फ्यूल आहे उहो बंदि करणु घुरिजे ऐं उन खां पोइ भले हुनजी तव्हां पघार इंक्रीज़ करे छॾियो, इन्हनि जो सिर्फ़ु फ्यूल न हूंदो आहे, इहे अरबे रुपए जी ख़ज़ाने ते का बि हुकूमत हुजे, सूबाई हुजे या वफ़ाक़ी हुजे, अरबे रुपए जो हिकिड़ो बर्डन हूंदो आहे क़ौमी ख़ज़ाने ते, जंहिंमें फ्यूल, उन्हनि जे घरनि जे बिजली जा बिल, उन्हनि जा घर, उन्हनि जे घरनि जा मुलाज़िम, उन्हनि जा सिक्योरिटी गार्ड, यानी हिकिड़ी अजीब हिकिड़ी सूरत हाल आहे ऐं इहो पाकिस्तान में ई आहे। यानी दुनिया में तव्हांखे उन्हनि जे मुल्क जे वज़ीर आज़म ऐं सदरनि जा बि प्रोटोकॉल नज़र न ईंदा सवाइ अमेरिका ऐं उन क़िस्म जा सेंसिटिव मुल्कनि खे छॾे करे रशिया, पर जेके 70 to 80% कंट्रीज़ आहिनि उन में तव्हांखे कॾहिं बि कंहिं उन्हनि जो एतिरो ह्यूज प्रोटोकॉल नज़र न ईंदो। मुख़्तसिर हिकिड़ी गाॾी मां पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो जॾहिं दुबई हूंदो आहियां त जेको तव्हांजो वज़ीर आज़म आहे शेख मोहम्मद साहब, जॾहिं हू निकिरंदो आहे त हिकिड़ी गाॾी में 2 सिपाही उहे बि उनजे तमामु घणे डिस्टेंस ते हूंदा आहिनि। त हाणे ज़ाहिर आहे हुननि खे ख़बर आहे त हीअ जेके 15 मोबाइलूं हलनि थियूं त वरी 50 मोबाइलूं हलनि थियूं या 15 गाॾियूं प्रोटोकॉल्स में हलनि थियूं त ज़ाहिर आहे इहे सभु पेट्रोल डीज़ल ते हलनि थियूं न, त इहो बर्डन त अल्टीमेटली ख़ज़ाने ते आहे, को खिसे मां त विझे कान थो। त मां त इहा सजेशन ॾींदुसि जेकॾहिं हुकूमत सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान खे त जेको हाणे बजट अची रहियो आहे तव्हां ऑफिसरनि जूं पघारूं भले हिकिड़े तनासुब सां वधाए छॾियो त हुननि खे बि ज़िमेदारी जो अहसासु थींदो त उहो पंहिंजी पघार मां जॾहिं फ्यूल ख़र्च कंदा त हुननि खे बि अहसासु पैदा थींदो। हींअर त हज़ारे लखे लीटर जेके आहिनि उहो तव्हां सरकार जे ख़ज़ाने ते जेको आहे बर्डन आहे न, त जेकॾहिं हीउ तमामु हिकु त प्रोटोकॉल त सभिनी जो ख़तमु करणु घुरिजे। CM बराबरि जो हूंदो आहे त उनखे बि मुख़्तसिर हुजे, हिकु या 2 गाॾी CM सां हुजणु घुरिजे, एतिरो ह्यूज प्रोटोकॉल जी ज़रूरत आहे जो 50 गाॾियूं हलनि या प्राइम मिनिस्टर जेके वज़ीर, मुशीर ऐं सरकारी ऑफिसर इन्हनि खे गनमैन्स ऐं गाॾियूं एक्स्ट्रा गाॾियूं हिननि जे घरनि जे लाइ एक्स्ट्रा गाॾियूं ॾिनल आहिनि, इन्हनि सभिनी खे विड्रॉ थियणु घुरिजे ऐं हिकु गाॾी भले जेकॾहिं कामूरे खे या वज़ीर खे ॾियणी आहे त भले ॾियनि ऐं पघार में हुनजो फ़ीसद रखी छॾनि, रेशो वधाए छॾनि। पर सरकारी पेट्रोल पंपनि सां जेके हिन जा एग्रीमेंट थींदा आहिनि, सरकारी पर्चूं हिननि खे ॾींदा आहिनि, इहो जॾहिं बंदि थींदो छो जो हज़ारे लीटर हर माण्हू जेको आहे इहो पेट्रोल ज़ाया करे रहियो आहे, को खपाईंदा बि आहिनि त के जेके कंदा बि आहिनि। मसइलो इहो आहे त असांखे ब्रेक लॻाइणो पवंदो, असांखे पंहिंजी इकोनॉमी जेकॾहिं बहितर करणी आहे त असांखे पंहिंजे सिस्टम खे रिवाइव करणो पवंदो, असांखे पंहिंजे सिस्टम खे बहितर करणो पवंदो त ऐं असांजा जेके इहे ग़ैर ज़रूरी अख़राजात आहिनि इन्हनि सभिनी खे कंट्रोल करणो पवंदो। हीअ पंहिंजी पघारनि में भले उन्हनि खे अलाउंस बिजली जो बिल ॾेई छॾनि, फ्यूल जा पैसा ॾेई छॾनि, असांखे कोई एतिराज़ु कान्हे, सुठी ॻाल्हि आहे, फैसिलिटी ॾियणु घुरिजे। पर उहो उनजी छा त माण्हुनि खे इहा ख़बर पए त एक्चुअल पोइ हिनजी पघार घणी आहे ऐं उन सां गॾु हुनजा अलाउंसिस घणा आहिनि। हीउ जेको हिन जो जेको पुछण वारो कान्हे, को हिसाबु कान्हे, इहो जेको आहे इन सां बर्डन्स में त बजट जे बर्डन ते तमामु घणो बर्डन पवंदो आहे। ऐं जेको आम माण्हू आहे ज़ाहिर आहे जेको वीचारो
तंग थियल आहे न पघार आहे ओतिरी खाइण लाइ जेको आहे न ओतिरो परेशान सोर्स आहे ऑफ इनकम आहे उहे मथां जॾहिं वरी हिन हे क़िस्म जा वॾा वॾा शशका ॾिसे थो जमाली साहब आवाम रोए पई था हाणे शॉर्ट्स ही मुख़्तलिफ़ न्यूज़ चैनल्स ते हलनि था या ॿाहिरि खे आहे पर हिन मुल्क रोकनि था माण्हू त ही छा ज़ुल्म थी इहे शयूं बदकिस्मती सां असांखे बर्दाश्त करणियूं पवंदियूं इन खां सवाइ को चारो कान। अच्छा जमाली साहब जेको हिननि पेट्रोल वधायो आहे मक़सदु त IMF प्रोग्राम जी बहाली जो ई आहे न, त पोइ हिन मंथ में जेको आहे ॻाल्हियूं ॿोलियूं वरी IMF सां थियण वारियूं आहिनि, वरी जेको आहे प्रोग्राम बहाल न थी सघे त उनजे नतीजे में छा अञा ही पेट्रोल अॻिते वेंदो? ॾिसो एज़ पर एग्रीमेंट जेको उन्हनि सां थियल आहे त जॾहिं बि इंटरनेशनल मार्केट में पेट्रोल जी क़ीमत वधंदी त हुकूमत पाकिस्तान पाबंद आहे उहा क़ीमत वधाइण जी। हाणे इहो एग्रीमेंट थी चुको आहे। हिन एग्रीमेंट ते हुकूमत पाकिस्तान जे उन वक़्त जे फाइनेंस जे वज़ीर शौकत तरीन साहब जी दस्तख़त मौजूदु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां इन एग्रीमेंट खां विड्रॉ थींदा त पाकिस्तान जे लाइ अञा ख़तरनाक सूरत हाल पैदा थींदी। हिकु त तव्हांजो रुपीज़ कंट्रोल न पियो थिए ऐं डॉलर रोज़ जी बुनियाद ते जेको आहे वधी रहियो। हाणे जेसि ताणी रिज़र्व्स तव्हांजा स्ट्रॉन्ग न थींदा, इहे पैसा पाकिस्तान जे बैंकनि में न अची वेंदा, तेसि ताणी सूरत हाल कंट्रोल न थींदी। फ्लक्चुएशन एतिरी वधीक थी वञे जो हर शइ जेको आहे कंट्रोल खां ॿाहिरि थी वञे। त असांखे सभिनी खे पंहिंजे ख़राजात जेके ग़ैर ज़रूरी ख़राजात आहिनि, जीअं असां चयोसीं त इहे तमामु वज़ीरनि मुशीरनि स्पेशल असिस्टेंट हुजनि कामूरा हुजनि जेतिरा बि पाकिस्तान में आहिनि, इन्हनि जा ख़ासि तौर ते इहे बिजलियुनि जे घरनि जा बिल, इन्हनि जे घरनि जा नौकर, इन्हनि जा जेको आहे पेट्रोल, इहे सभु एटलीस्ट बंदि कनि त क़ौम सां हिकिड़ी इज़ारे यकजहती त हुकूमत करे न, त भई जेकॾहिं क़ौम महांगाई जो शिकार आहे त असां बि जेको आहे क़ुर्बानी ॾियूं था, यानी क़ुर्बानी ॾिए ग़रीब माण्हू ऐं मदा कनि हुकुमरान। छो वोट हिकु त तव्हां उन्हनि खां वोट वठो, वोट वठी जेको आहे उन्हनि खे सहूलियत ॾियण जे बजाए उन्हनि जे लाइ प्रॉब्लम क्रिएट कयो। अवाम बि त ॾिसो न मज़े सां वोट ॾियण जेको आहे भगी भगी बीठी छा करे अवाम ॾिसो पर अवाम खे बि उन वक़्तु वाइदा करे वेंदा आहिनि न, पोइ जेके सुभाणे ते उन्हनि खां विसरी वेंदा आहिनि। ऑप्शन छा आहे जेकॾहिं वाइदनि ते पूरा नथा थियनि, घुमी फिरी वरी साॻिया माण्हू आहिनि त उहो छा करे? ॻोठनि में ख़ासि करे जेके आहिनि इहे ईंदा आहिनि पॉलिटिशियंस ऐं ॿियो ॻोठाणनि सां वाइदा करे वेंदा आहिनि, गैस लॻाए ॾींदासीं, बिजली लॻाए ॾींदासीं, वरी कॉमन शइ आहे न जेकॾहिं असीं पंहिंजे सिंध में ॾिसो बिजली जी तव्हांखे आउं ॻाल्हि ॿुधायां, इंशाल्लाह मूंखे पूरो यकीन आहे जेको कोल सां बिजली हिन वक़्तु पैदा थी रही आहे काफ़ी हद ताईं 3-3.5 मेगावाट शायदि उहा सिस्टम में दाख़िल थियणु शुरू थी वई आहे, त उन सां कुझु बहितरी त अची वेंदी। ऐं ॿियो हिकिड़ी बदकिस्मती असां ॾिसो दुनिया में, यानी इस्लाम उहो मां सम्झां थो वाहिद मज़हब आहे जंहिं तव्हांखे ॿुधायो त तव्हांखे कहिड़े वक़्तु कमु करिणो आहे ऐं कहिड़े वक़्तु सुम्हणो आहे। यानी तव्हांखे ॿुधायूं त फजर जी नमाज़ खां पोइ जेको आहे तव्हां पंहिंजे रोज़गार जी तलाश में निकिरो ऐं सुम्हण जी नमाज़ खां पोइ वरी घर में सुम्ही पओ, आराम कयो। सही। हाणे उन जो कॉन्सेप्ट असां सम्झंदासीं त शायदि जेको आहे नमाज़ जे लाइ असांखे चयो घणी छो बार बार ताक़ीद कई वई आहे, पर ॾिसो अलाह साईं जेको आहे न एतिरी वॾो हुन में फ़लसफ़ो रखियो आहे, जेकॾहिं हुनजी को स्टडी करे त हुनखे सम्झ अचे त हीउ छाजे लाइ हुयो। जेकॾहिं असां ॾिसूं त सिज जी रोशनी में जॾहिं तव्हां कमु कंदा आहियो त तव्हांजी बिजली जी केतिरी बचति आहे। तव्हां चाइना में जेकॾहिं ॾिसो त हुननि जी जेके फैक्ट्रियूं आहिनि उहे ग्लास फैक्ट्रीज़ आहिनि, ऐं जेको अंदरि हुनजे कमु थींदो आहे सिज जी रोशनी अंदरि ईंदी आहे, जंहिंमें बिजली जो हुनजो ख़र्च कान थींदो। हालांकि तमामु हाणे उहो हिकिड़ो सुपर पावर बि आहे ऐं तमामु टेक्नोलॉजी उते अवेलेबल आहे, सोलर उते आहे, विंड पावर उते आहे, कोयले सां उते बिजली थी थिए, पाणी सां उते थी बिजली थिए, हर शइ अवेलेबल आहे। पर न ॾिसो असांखे इहो ई त मसइलो आहे न त जॾहिं सिज जी रोशनी पए थी त उन सां जेके फ़ाइदा आहिनि असां उनखे इग्नोर था कयूं। तव्हां हींअर असांजा माण्हू ॾिसो असांजी क़ौम में को न को तव्हांखे छा चवंदो त मुंहिंजे जिस्म में वॾो सूरु पियो थिए, हॾियुनि में सूरु आहे, हीअ आहे, उहो आहे, छा आहे उहो छा उहो इहो आहे जो तव्हां में विटामिन डी जी कमी थी वञे, छो जो तव्हां सुबुह जो सिज जेको आहे तव्हांखे नथो लॻे। हाणे कुदरत हुन में उहो हिकिड़ो ताक़त रखी आहे। हाणे असांजी बदकिस्मती आहे त असांजा माण्हू अधु मंझंदि ताईं सुता पिया हूंदा आहिनि ऐं सॼी राति जाॻंदा आहिनि, ऐं बिज़नेस असांजा शुरू थींदा आहिनि शाम खां पोइ। भाई हिकिड़ो जेको टाइम आहे तव्हां हुन पंहिंजे टाइम ते बिज़नेस कयो, ऑफिस हाणे तव्हां ॾिसो त कामूरा बि जेके आहिनि उहे 12-1 बजे खां पोइ ऑफिस में ईंदा, पोइ 7-8 बजे ताईं हरूभरू वेठा हूंदा। भाई तव्हां हिकिड़ी टाइमिंग रखो, हिकिड़ो डिसिप्लिन पैदा कयो, तव्हां कंहिं ॿी कंट्री में करे ॾेखारियो। जेकॾहिं 8 बजे जो टाइम आहे त तव्हांखे 8 बजे जेको आहे माण्हू ऑफिस में मिलंदा, जेकॾहिं तव्हांजी 4 बजे 2 बजे छुटी आहे त हर माण्हू पंहिंजे घर हलियो वेंदो आहे। हिते बदकिस्मती आहे न त सॼो निज़ाम असां ख़राबु कयल आहे। असांखे हिन निज़ाम जा ऐं इहो हुकूमत जो कमु हूंदो आहे। ॾिसो डिसिप्लिन पैदा करणु, हुकूमती टाइम जी क़दुरु करणु,
इन जी पाबंदी करणु इहो हुकूमत वक़्त जो कमु आहे। जेकी पुराणा मां चवंदो असां त पुराणी हुकूमतुनि ते उअं ई कोशिशि कंदा आहियूं त तनक़ीद घटि कयूं, जेकी हुकूमत आहे असांखे उन जे बारे में ॻाल्हाइणु घुरिजे। हाणे मां सम्झां थो त जेकी बि हीअ हुकूमत आहे हिननि जी ज़िमेदारी आहे त भई जेकर हुननि ग़लति कयो सही कयो उहो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हुयो ऐं आवाम जेको आहे बहितर हुनजो फ़ैसिलो कंदो फ्यूचर में। असां चऊं था त घटि में घटि तव्हां वक़्त जी पाबंदी करण में त कंहिं पैसे जी या कमी जी या हुनजी ज़रूरत न, तव्हां हिकिड़ो जो तव्हां इहे जेके सरकार जा गैर तरक़ियाती ख़राजात आहिनि उनखे घटि करण में त तव्हांखे तकलीफ़ कोन थींदी, फ़ौरन जेको आहे तव्हां बजट में इहे शयूं रखी उन्हनि खे ख़तमु करे सघो था। हाणे मसइलो इहो आहे न नियत खपे। हाणे हिते नियत जेको आहे कम खे सुठे करण जी कान थी नज़र अचे, अञा उलझाइण जी नज़र थी अचे न, त जॾहिं उलझाइण जी नज़र थी अचे त इहो बि असां लाइ नुक़सानदेह आहे। सही। अच्छा जमाली साहब, हिते असां वटि टाइम बि थोरो आहे, ॻाल्हि करे वठूं था ही जेकी ऑडियो लीक्स अचनि पियूं प्रॉपर्टी टाइकून जूं। पहिरीं हिकु ऑडियो लीक आई जंहिंमें इहो चयो पियो वञे त जेकी गुफ़्तगू हुई उहा आसिफ़ अली ज़रदारी साहब ऐं जेको आहे मलिक रियाज़ साहब जे विच में थी रही हुई। त मलिक रियाज़ साहब आसिफ़ ज़रदारी साहब खे चवनि पिया त जेको आहे इमरान ख़ान साहब जेको उन्हनि खे बार बार कॉल्स कनि था त जेको आहे कनेक्ट करे हुननि खे आसिफ़ अली ज़रदारी साहब खां। वरी हाणे ही जेको आहे काल्ह ऑडियो लीक आई आहे जंहिंमें अगेन मलिक रियाज़ साहब आहिनि ऐं इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त मलिक रियाज़ साहब इन शइ जी तरदीद बि करे छॾी आहे त पोइ छा इहा फेक आहे जंहिंखे डीप फेक टेक्नोलॉजी चवनि था, उन जे ज़रिए ई क्लिप्स मिलायूं वञनि पियूं ऐं पोइ इन ऑडियो खे जनरेट करे कयो पियो वञे, या छा आहे इन जे पोयां? ॿियो जेको आहे अॻूणे वज़ीर आज़म जी जेको आहे घरवारी ते इल्ज़ाम लॻाया पिया वञनि त उहो 5 कैरेट जी अंगूठी जेकी आहे मुंडी जंहिंखे असीं चवंदा आहियूं सिंधी में, हीरे जी मुंडी, सिर्फ़ु मुंडी न, हीरे जी मुंडी, हीरे जी मुंडी उहो बि 5। पर इन में का सदाकत आहे त उहो 5 कैरेट? ॾिसो इहे जेके ॿई ऑडियोज़ आहिनि इहे 100% ठीकु आहे। पर मलिक रियाज़ साहब मलिक रियाज़ जो त स्टाइल इहो ई आहे न, त मलिक रियाज़ तव्हांखे यादि हूंदो जॾहिं इफ्तिखार चौधरी बेरिया टाउन जे इशूज़ ते करे रहियो हो त हिन अरसलान जेको हुनजो पुटु हुयो उन जी बि हिन क़िस्म जी वीडियोज़ ठाहियूं ऐं मार्केट कयूं। हीउ इन जो पुराणो तरीक़ेकार आहे त हीउ जंहिंसां बि ॻाल्हाईंदो आहे उन जूं शयूं पाण रिकॉर्ड कंदो आहे। अच्छा। ऐं मां इहो सम्झां थो त इहा बि रिकॉर्डिंग ज़ाहिर आहे जेकॾहिं नॉर्मल फ़ोन ते त ज़ाहिर आहे आसिफ़ ज़रदारी सां नॉर्मल फ़ोन ते त नथा ॻाल्हाए सघनि, व्हाट्सअप या ॿी कंहिं कॉल ते हूंदा सिग्नल वग़ैरह ते, पर हिननि जेके ही आहिनि हिननि जो इहो स्टाइल रहियो आहे। ऐं ॿियो असां चऊं था त जेकॾहिं नाहे त इमरान ख़ान साहब बि ज़िंदा वेठो आहे, अचे क़ौम खे अची ॿुधाए त इहो जेको आहे मूं न चयो हुयो, जंहिंखे उहो चोर डाकू जो लक़ब ॾींदा हुया ऐं गलीज़ ऐं ग़लति ज़बान इस्तेमालु कंदा हुया, उन सां माफ़ी तलाफ़ी पिया वठणु चाहिनि, पेचअप था करणु चाहिनि, एग्रीमेंट था करणु चाहिनि। हाणे ॾिसो उहो ई त दिलि जो चोर हूअं त हर 5 मिंटनि में टीवी ते अची वेंदा आहिनि त जेको आहे इहो आहे त इहो ई हूंदो आहे दिलि जो चोर। न उहो ज़ाहिर आवाज़ असां बि ॿुधी आहे, मलिक रियाज़ जी आवाज़ ऐं आसिफ़ ज़रदारी साहब जी आवाज़ खे बि चङी तरह सुञाणो। वरी जेकी फरा गोगी साहब जेको आहे उहो साहिबा हिकु बि न 5 मुंडियूं हीरे जूं घुरी रहियूं हुयूं ऐं त हाणे बेसिकली जेको हिननि पोर्ट्रेट कयल हो त इमरान ख़ान को इंतिहाई ईमानदार क़िस्म जो माण्हू आहे ऐं हाणे हू ज़ाल समेत जेको आहे उहो साबित थी रहियो आहे त हू करप्शन में ऐं ॾिसो मां त चवंदो जेकॾहिं नाहे जेकॾहिं नाहे त अचे न क़ौम जे साम्हूं अचे डायरेक्ट अचे, हूअं त ॾींहं में 10 दफ़ा प्रेस कॉन्फ्रेंस करे छॾींदो आहे त मां 6 ॾींहंनि खां पोइ एहतिजाज कंदुमि, मां फलाणो हीअ कंदुमि त हू कंदुमि, इन क़िस्म जी उहो लॉन्ग मार्च जी हुनखे पंहिंजी औकात जी ख़बर पइजी वई ऐं वरी करे भले, छो जो हू बेसिकली हुनजो मक़सदु आहे डिस्टेबलाइज़ेशन, हुनजो मक़सदु आहे त हुकूमत खे मां कमु न करणु ॾियां, हुनजो मक़सदु आहे त हुकूमत आवाम खे रिलीफ न प्रोवाइड करे सघे, हुनजी हुकूमत आहे हुनजी कोशिशि आहे त हुकूमत कंहिं बि क़िस्म जी कानून साज़ी न करे सघे, हुनजी हुकूमत आहे त हिन हुकूमत खे मां एतिरो बदनाम कयां जो आवाम में, छो जो सोशल मीडिया जे ज़रिए जेके बैरूनी अकाउंट आहिनि 80 to 90% अमेरिका, UK, ऑस्ट्रेलिया ऐं ॿियनि मुल्कनि मां, हे सॼी सोशल मीडिया जी कैंपेन हिकिड़ी डिज़ाइन कैंपेन आहे जेकी उतां हली रही आहे ऐं हिते हुन जा कुझु छाड़ता या बयान बि ॾेई रहिया आहिनि जेको आहे सिधो सऊं ही फ़ौज खे मुखातिब थी करे। हाणे ॾिसो कंट्री खे न्यूट्रल आहिनि त उहे न्यूट्रल रहनि, इहे काफ़ी वॾा मुतनाज़ा बयान आहिनि जेके उहे ॾेई रहिया आहिनि। ॾिसो असांजी बदकिस्मत इहा ई आहे न त को बि पॉलिटिशियन जेको आहे उहो जॾहिं ॾिसंदो आहे त मुंहिंजे हथां हुकूमत वञे थी त हू हासिलु करणु चाहींदो आहे सपोर्ट इस्टेब्लिशमेंट जी, ऐं मां त तमामु घणो ख़ुशि आहियां जो हिन दफ़े इस्टेब्लिशमेंट चयो त असांजो हाणे पॉलिटिकल मामलनि सां वास्तो नाहे,
उन्हनि बार बार इहा पाकिस्तान जे लाइ मां सम्झां थो त हिकिड़ी पाकिस्तानी अवाम जे लाइ बि हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी आहे त सियासतदान पंहिंजो कमु कनि, सियासतदान पाण में सियासत कनि। इस्टेब्लिशमेंट या फोर्स जेको आहे क्लियर कट जॾहिं केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे पाकिस्तान जी, तो चवनि था बाबा हाणे असांजो सियासत सां तालुक़ु न आहे, ऐं हीअ घड़ी घड़ी उनखे उलझाइणु चाहिनि था, घड़ी घड़ी चाहिनि था त मदाख़लत करे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं कंटेनर ते बीठो हो मौसूफ़ नियाज़ी साहब, त हीउ चवंदो हो बसि एम्पायर जे वांगुरु जेको आहे खॼण वारी आहे, एम्पायर हीउ चवण वारो आहे, एम्पायर हू चवण वारो आहे, त उहो इहे ई हुया जेके हीउ चाहींदो हो त उहो मदाख़लत कनि ऐं मूंखे फैसिलिटी ॾे। हिन जी कुर्सी वञण जी मूंखे एतिरो अंदाज़ो न हो त हीउ को इन हद ताईं वेंदो ऐं आख़िर में हीउ पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ ईंदो या फ़ौज खे धड़नि में तक़सीम करण जी ॻाल्हि कंदो या पाकिस्तान खे टिनि टुकड़नि में विरहाइण जी ॻाल्हि कंदो। त ई जेको आहे हिन जी ज़हनी पस्तगी जो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिकिड़ो माण्हू पंहिंजी कुर्सी जे ख़ातिर छा छा चई रहियो आहे। सही, बिल्कुलु। जी नाज़रीन, प्रोग्राम में ॾिठो, पंहिंजो फीडबैक ॾियण विसारींदा। बहरहाल हिन वक़्तु जेकी मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे तमामु ख़तरनाक सूरत में आहे, काफ़ी तशवीशनाक सूरत हाल लॻी पई आहे। सो जमाली साहब जे तबसरनि मां ऐं ओवरऑल मईशत जी जेका सूरत हाल असीं ॾिसूं पिया त उनखे मद्देनज़र रखी करे असांखे लॻे कोन पियो त ईंदड़ ॾींहंनि में आवाम खे को रिलीफ मिलणु वञे पियो। सो बहरहाल इहो अगेन ॾिसणो पवंदो ईंदड़ ॾींहंनि में त मौजूदा हुकूमत कहिड़ियूं पॉलिसीज़ खणी अचे पई, कहिड़ियुनि स्ट्रेटजी सां गॾु अचे पई जो आवाम खे रिलीफ मिली सघे। पंहिंजो तमामु ख़्यालु रखंदा। इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।